झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो ॾाढो दिलि सां स्वागत थी कयां ऐं सभिनी खे नए साल जूं लख लख वाधायूं थी ॾियां ऐं हमेशह ॾींदी रहंदसि। नंढनि खे आसीस ॾियां थी, वॾनि खां आसीस वठां थी ऐं पंहिंजी सभिनी साहेड़ियुनि खे आसीस ॾियां थी ऐं वठां थी। हाणे जो युग इहो ई आहे कि आसीसूं ॾियो ऐं आसीसूं वठो, बाक़ी त बचो कुझु कोन्हे। अॼु असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां तव्हांजी मुलाक़ात हिकु अहिड़ी शख़्सियत सां कराईंदसि जंहिंखे कलकत्ते जे हर घर में अहिड़ो को भाती कोन्हे जेको न सुञाणंदो आहे। त अचो तव्हां सभिनी जे साम्हूं असीं रूबरू कंदासीं पंहिंजे प्यारे, पंहिंजे न्यारे दादा नानक सामतानी जन। दादा तव्हांजो स्वागत थी कयां। जय झूलेलाल, जय झूलेलाल। पायल, मां तव्हांजा थोरा तो आहियां जो तव्हां असांखे यादि कयो आहे ऐं तव्हांजे संगत जे अॻियां अचण जो मौक़ो ॾिनो आहे। उन जे लाइ मां तहे दिलि सां तव्हांजा शुक्राना थो कयां। शुक्राना त मां तव्हांजा कंदसि कि तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे हेतिरे पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां बि। असां ॾाढा वॾ भागनि वारा आहियूं जो असांजे सिंधी समाज में अहिड़ियूं शख़्सियतूं अॼु असां सां गॾु कंधे सां कंधो मिलाए करे हलनि थियूं, छो जो हिननि बिना असीं किथे आहियूं। त दादा जन, अॼु जो ही नओं साल मां अॼु हिन मंदर में अची करे लॻे थो शान ऐं मान सां मनाई छॾियो, छो जो मां नए साल में मंदर में आई आहियां। ऐं दादा जन जे साम्हूं वेठी आहियां ऐं मूंखे केतिरियूं ॻाल्हियूं ख़बर ई कोन्हनि कि मंदर जी स्थापना कंहिं कई, कहिड़ा सेवादारी हिन मंदर सां जुड़ियल आहिनि, ॿार कहिड़े नमूने पंहिंजो कार्यक्रम कंदा आहिनि ऐं केरु आहिनि जेके वाकई हिन मंदर खे कामयाबु करण जे लाइ पंहिंजी राति ॾींहुं सोच में रखंदा आहिनि कि न अञा असांखे हिन मंदर खे वधाइणो आहे, विझाइणो आहे ऐं सिंधियत खे बि वधाइणो। ही जेका दरबार आहे अमृत वेला मंदिर, असांजे पेरेंट ऑर्गेनाइजेशन जो नालो आहे होली मिशन ऑफ गुरु नानक। हीअ संस्था असांजे फाउंडर पूज्य दादा ईश्वर बालानी 1972 में 1972 में कलकत्ते में शुरू कई हुई। उन खां अॻु में जेका ॻाल्हि मूंखे ॿुधाई वई आहे त 1948 खां वठी दादा ईश्वर बालानी कलकत्ते में सत्संग शुरू कयो। उन खां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी नंढी दरबार, हिकिड़ो रूम हो 7.25 नंबर में, जंहिंखे असां सुराना मैंशन चवंदा आहियूं, उते हिकिड़ी दरबार खोली ऐं उते रेगुलरली सत्संग थींदो हो। ऐं मूंखे जेतिरी यादगिरी अचे थी त मुंहिंजा जणिया जॾहिं मां नंढो हुउसि त उन स्थान ते ई मुंहिंजा जणिया पिया हुआ। 1948 खां वठी ही कीर्तन जो, सत्संग जो सिलसिलो कलकत्ते में दादा ईश्वर चालू कयो। ओॾीमहिल हू दादा चेलाराम निर्गुण बालिक सत्संग सां जुड़ी विया ऐं उन खां पोइ जॾहिं दादा चेलाराम स्वर्गवास थी विया त दादा ईश्वर उन जा सोल ट्रस्टी रहिया। पर वरी उन्हनि जो इच्छा थी त भई मां पंहिंजो कुझु खोलियां, त 1972 में 1972 में उहा संस्था छॾे करे हीअ होली मिशन ऑफ गुरु नानक चालू कई कलकत्ते में। उन खां पोइ उन्हनि जी इच्छा थी त भई मां हीअ जेको सिलसिलो आहे उहो मां अॻिते वधायां। त पोइ हिकिड़ो आश्रम ठाहे खंडाला में, अमृत वेला आश्रम जेको खंडाला में आहिनि, उते रहण जी अरेंजमेंट आहे ऐं उते भक्ति भावना सां माण्हू अची रहंदा आहिनि अञा ताईं।
5 ॾींहंनि ताईं माण्हू हुते रही सघंदा आहिनि ऐं उन खां पोइ पंहिंजे घर वञनि। उन खां अलावा हिननि हिकिड़ो मंदरु पुणे में बि शुरू कयो, अमृत वेला मंदरु पुणे। ऐं वरी सोचियूं त हाणे मां अॻिते वधायां। हिननि खे असांजी हिकिड़ी दीदी कमलू दीदी जेका कुझु ॾींहं अॻु में ई स्वर्गवास थी वई, उन दादा, उहा लंडन में रहंदी हुई, ऐं उन दादा खे चयो त दादा छो न असां सिंधियुनि जो हिते मंदरु शुरू कयूं। त उन दादा खे लंडन में घुरायो ऐं उते नंढे स्केल ते पहिरीं शुरू कयूं। ऐं हींअर उते हिकिड़ो तमामु वॾो मंदरु आहे जंहिंजो नालो आहे सिंधी कम्यूनिटी हाउस। उहो अञा ताईं बि हले पियो। ऐं जेके बि यूरोप जा सिंधी आहिनि, जॾहिं उन्हनि खे कुझु शादी या कुझु बि फंक्शन या कुझु बि करिणो हूंदो आहे, उते अची लंडन में कंदा आहिनि ऐं ईअं हले पियो। उन खां पोइ उन सां गॾु जंहिं स्टार्ट कयो, 4 ट्रस्टीज़ हुआ होली मिशन ऑफ गुरु नानक जा, दादा लखी हीरानंदानी, दादा निहाल हीरानंदानी ऐं असांजी दीदी पुष्पा दासवानी। इहे 4 असां मञींदा आहियूं त हिन मिशन जा, हिन इंस्टीट्यूशन जा पिलर्स आहिनि जंहिं हिन जी बुनियादु विधी जे, ऐं असां उन खे वरी अॻिते हलायो आहे। उन खां पोइ जेके ॿिए असांजा वॾा हुआ, उहो दादा हेमनदास नानवानी, जेको अमृतवेला आश्रम जी शुरूआति खां वठी लॻभॻि 30 साल उते शेवा कई। उन खां अॻु में कलकत्ते में हुआ ऐं उते 30 साल शेवा कयूं। अॻे साल उन्हनि जो शरीर शांति थियो। ऐं हिन वक़्तु असांजो चेयरमैन असांजो भाउ हीरू दासवानी कलकत्ते जो, उहो हिन वक़्तु चेयरमैन आहे। ऐं असां ॿई, हीरू दासवानी ऐं मां, लॻभॻि 65 सालनि खां वठी हिन संस्था सां जुड़ियल आहियूं। मूंखे पूरा 65 साल थिया आहिनि। मां जॾहिं नंढो ॿारु हुउसि 5 साल जो, तॾहिं होली मिशन ऑफ गुरु नानक में अचणु शुरू कयो। ऐं दीदी पुष्पा, दीदी रोज़ी ऐं इहे ॿिए बि दीदियूं जेके हुयूं, असांजा चिल्ड्रन्स जा क्लासिस वठंदा हुआ ऐं असां उन्हनि जे अंडर में भक्ति भावना जो प्रयास करे ऐं अॻिते हलिया आहियूं। असांजी ज़िंदगी में बि भक्ति भावना हिन मंदर जे द्वारा भरियल आहे। ॿिए जेके असांजूं एक्टिविटीज़ आहिनि, असां सभु फेस्टिवल्स मल्हाईंदा आहियूं। पहिरीं शुरू थींदो आहे होलीअ जो त्योहारु, होलीअ जो सत्संग थींदो आहे, रामनवमी जो सत्संग थींदो आहे। उन खां पोइ चेटीचंड असांजे हिन मंदर में, हिन मंदर जे बारे में मां अलॻि सां ॿुधाईंदुसि। जेको असांजो प्रेज़ेंट मंदरु आहे, उन जे चेटीचंड मल्हाईंदा आहियूं। वरी गुरु अर्जन देव जो शहीदी जो दिवस, उन खां पोइ ॾियारी ईंदी आहे, ॾियारी ॾींहुं सत्संग थींदो आहे, जन्माष्टमी। ऐं वॾे पैमाने ते, वॾे स्केल ते असां गुरु नानक जो गुरुपुरब मल्हाईंदा आहियूं, जेको मैदान में सभु सिंधी संस्थाऊं मिली करे इहो त्योहारु मल्हाईंदा आहियूं। ऐं सॼे कलकत्ते जा सिंधी हिक ई हंधि अची करे धूमधाम सां शेवा करे ऐं गुरुपुरब मल्हाईंदा आहियूं। उन खां पोइ गुरु गोबिंद सिंह जो गुरुपुरब थींदो आहे, उहो बि असां हिन दरबार में मल्हाईंदा आहियूं। हीउ जेको प्रेज़ेंट अमृत वेला मंदिर आहे एट प्रेज़ेंट, इहो 1999 में असां इनॉग्रेट कयो। हिन जो उद्घाटन शांति प्रकाश मंडली जो स्वामी देव प्रकाश जी महाराज कलकत्ते आया ऐं हिन मंदर जी उद्घाटन कयो। असांजे दादा ईश्वर जी ॾाढी इच्छा हुई त भाई साईं जन अची उद्घाटन कनि, ऐं इत्तेफ़ाक़ सां कलकत्ते में आया ऐं हिन दरबार जो 8 ऑगस्ट 1999 में उद्घाटन कयूं। उन खां पोइ फॉर्मली असां हीउ मंदरु 5 सितंबर 1999 में शुरू कयो ऐं हींअर ही सम्झो 21 साल हले वेठो। ऐं जेतिरो बि थी सघंदो आहे असां हिन खे साफ़ सुथरो रखे करे, ऐं जेके बि सिंधियुनि जा फंक्शन्स थियनि था
सिंधी अची हिते पंहिंजो नंढा फंक्शन्स कनि था। अॼु कंहिंजा जणिया थिया या मङणो थियो या शादियूं थियो या मार्का त थींदा ई आहिनि। त इन जे लाइ असांजी जेका टीम आहे, असां क़रीब 60-70 लेडीज़ ऐं जेंट्स जी टीम आहियूं ऐं सभिनी जो कमु विरहायल आहे ऐं सभु कोई पंहिंजो पंहिंजो कमु कंदो आहे। असांजी हिकिड़ी ॿी जेका हाईलाइट आहे, जो असां 40 सालनि खां वधीक सदर स्ट्रीट में नारायण शेवा कंदा आहियूं, ग़रीबनि जी शेवा कंदा आहियूं। असां हिन खे चवंदा आहियूं ग़रीबनि जी देॻ। त हीअ देॻ 40 सालनि खां वधीक हले पई थी नॉन स्टॉप। भले केतिरी बि गर्मी हुजे, थधि हुजे, बारिश हुजे, पर असांजी देॻ सदाईं चालू हूंदी आहे ऐं जेके बि ग़रीब ईंदा आहिनि इन जो लाभ वठणु, उहे सुबुह जो 9 बजे संडे जे ॾींहुं अची पहुचंदा आहिनि ऐं असांजी जेका टीम आहे उहा वञी करे उते इहा शेवा कंदी आहे। हा, उहो ई चवंदा आहिनि न कि टीम जेका आहे अगरि स्ट्रॉन्ग आहे, है न, त कार्यक्रम जेको कंदासीं ॾाढो सुठो थींदो, मज़बूत थींदो। तव्हां 65 सालनि जी घणी ॻाल्हियूं त ॿुधायूं, पर जॾहिं तव्हां नंढा हुआ मूंखे ख़बर पई आहे कि त तव्हांखे स्काउट में बि ॾाढो शौक़ु हो। उन जे मथां बि रोशनी विझो, पंहिंजी पढ़ाई लिखाई केतिरी कयव? मां जॾहिं नंढो हुउसि तॾहिं सेंट थॉमस स्कूल में हिकिड़ी स्काउट ग्रुप हुई, फीनिक्स स्काउट ग्रुप, जंहिंजो मां एज़ अ कब जॉइन कयो। पोइ वरी स्काउट्स में 11 सालनि खां पोइ स्काउट थींदो आहे ऐं उन खां पोइ मां उते कंटिन्यू कयो। मां फाइनली हिन एरिया जो असिस्टेंट डिस्ट्रिक्ट कमिश्नर रही चुकियुसि। स्काउटिंग में मुंहिंजो जेको यूथ हो उन में मुंहिंजो सुठो टाइम पास थी वियो। असां घणेई ॻाल्हियूं सिखियासीं। असां कैंप्स ते वेंदा हुआसीं, टेंट्स में रहंदा हुआसीं, लकड़ीअ जी भाए ते रोटी रधींदा हुआसीं ऐं जॾहिं असां उन कैंप्स में गॾिजी खाईंदा हुआसीं त जेका डेगची हूंदी उन जे मथां कवर लॻाए करे उन जे मथां चांवर, दाल ऐं भाॼी विझी करे सभई उन जे राउंड वेही करे ऐं खाईंदा हुआसीं ऐं कंहिं बि ज़ात पात जो को भेदभाव न हूंदो। असां सां गॾु चीना वेहंदा, क्रिश्चियन्स वेहंदा, मुस्लिम्स वेहंदा, कोरी वेहंदा, सिंधी, सभु ज़ातियूं, सभु छोकिरा मिली करे असां गॾिजी खाईंदा हुआसीं, रांदि कंदा हुआसीं ऐं ॾाढा मज़ा कंदा हुआसीं। मां 3 वर्ल्ड जैम्बोरीज़ बि अटेंड कयूं, जंहिंमें सॼे वर्ल्ड जा स्काउट्स एंड गाइड्स ईंदा हुआ। त मुंहिंजो जेको यूथ आहे उहो दरबार ऐं स्काउट्स में निबिरियो ऐं चइजे त मां अञा ताईं ॿिन्हिनि संस्थाउनि सां अञा ताईं जुड़ियल आहियां। दादा 2003 में तव्हां दिल्ली विया हुआ सिंधियत जे ख़्याल सां, त उन जे बारे में थोरो ॿुधायो। 2003 में असांखे इनवाइट कयो वियो हो अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जे तरफ़ां। उते हिकिड़ो वॾो सम्मेलन थियो हो जिते मूंखे इनवाइट कयो वियो हो ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असांजो सम्मान थियो ऐं जंहिं मंच ते असांजो बुज़ुर्ग दादा लाल कृष्ण अडवानी ऐं राम जेठमलानी वेठा, उन्हनि ई मंच ते मूंखे बि विहारियो वियो हो। तॾहिं मूंखे ॾाढी ख़ुशी पई थी त मां कंहिं वॾियुनि हस्तियुनि सां गॾु वेठो आहियां ऐं मां कॾहिं सोचे बि न सघियो हुउसि त भई मां इन्हनि शख़्सनि सां वेही सघंदुसि। त आई रियली फेल्ट प्राउड ऑफ माई कम्यूनिटी एंड माई सेल्फ। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सिंधी समाज असांजो जेको आहे, अच्छा, सिंधी भाषा खे खणी करे असांजो जेको सिंधी समाज आहे उन ते कुझु रोशनी विझो। हिकिड़ो सम्मेलन थियो हो 1972 में बि दिल्लीअ में। तॾहिं मुंहिंजो फादर ऐं मां असां उते अटेंड करणु विया हुआसीं ऐं तमामु माने सॼे इंडिया मञा ॿाहिरां मञा बि सिंधी आया हुआ ऐं वॾे स्केल ते प्रोग्राम थियो हो जिते जस्टिस नैन चीफ गेस्ट हुआ। उहो सुप्रीम कोर्ट जो
जस्टिस हुआ, तमामु मशहूरु हुआ, उहे उते हुआ ऐं भगवंती नावानी उते प्रोग्राम पेश कयो। ऐं तॾहिं बि असां सिंधी भाषा जे लाइ उते दिल्लीअ में हिकिड़ो जलूस कढियो हो, जंहिंमें असां जेके बि सिंधी ॿाहिरां आयल हुआसीं उहे सभई पार्लियामेंट जे गेट ताईं वञी करे उते असां प्रोटेस्ट कयो ऐं गवर्नमेंट खे असां हिकिड़ो मेमोरेंडम ॾिनो त सिंधियत खे इंडिया में सहूलियत ॾिनी वञे ऐं रिकग्निशन ॾिनी वञे। आस्ते आस्ते इहो सभु हाणे कमु थिए पियो। कलकत्ते में 2006 में असां सभु मिली करे हिकिड़ो ऑल इंडिया कन्वेंशन कई हुई, जंहिंमें कलकत्ते जा जेके बि सिंधी आहिनि मिली करे ॿाहिरनि सिंधियुनि जो स्वागत कयो। उन प्रोग्राम में पाकिस्तान मञा बि 17 माण्हू आया हुआ, कलाकार ऐं लेखक, ऐं हिते चङी चटाभेटी थी हुई ऐं कन्वेंशन थियो हो, स्टडी क्लासिस थिया हुआ। जेके लेखक आहिनि उन्हनि जो कन्वेंशन थियो हो, त इहो 2006 में असां मिली करे ऑर्गेनाइज़ कयो हो। बाक़ी उन खां पोइ त हाणे मां ख़ाली अमृत वेला मंदिर सां ई जुड़ियल आहियां ऐं जुड़ियल ई रहंदुसि पंहिंजे आख़िरी सांस ताईं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां वॾनि जी असांखे आसीस बि खपे ऐं वॾनि जो सहयोग त खपे ई खपे, बिकॉज़ वॾनि बिना ऐं सुठनि सेवादारनि बिना असीं हली बि न सघंदासीं। ऐं सभिनी सिंधियुनि खे नए साल जूं मां वरी खां वाधायूं थी ॾियां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अच्छा दादा, गुरु नानक साहिबनि जो जेको असीं जनमदिन मल्हाईंदा हुआसीं ऐं मल्हायोसीं ऐं मल्हाईंदासीं, जॾहिं पहिरियों कोविड खां पहिरियों जनम मल्हायो वेंदो त एतिरी धूमधाम लॻंदी हुई। अॻे ऐं हाणे कोविड खां पोइ, यानी कोविड जे विच में जेको हाणे नानक साहिब, गुरु नानक साहिब जन जो तव्हां जनमदिन मल्हायो, कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं, छा उहो करे कोन सघिया, छा करणु थी चाहियव, उहो कुझु ॿुधायो। मां हिन जो बैकग्राउंड ॿुधायांव त 1960s में ऐं लेट 60s में कलकत्ते में न 3 गुरपुरब मल्हाया वेंदा हुआ। हिकिड़ो असांजो होली मिशन या तंहिं टाइम में निर्गुण बालिक सत्संग मंडल हो, हिकिड़ो उहो मल्हाईंदा हुआसीं। ॿियो हिकिड़ी संस्था सिंधी सोशल सेंटर, उहे मल्हाईंदा हुआ ऐं सिंधी पंचायत बि मल्हाईंदा हुआ। उहो 1972 खां पोइ असां सभु जेके बि 3 संस्था आहिनि, असांजा जेके मुखिया उन्हनि सोचियो त पाण में असां गॾिजी करे छो न गॾु कयूं। ऐं 1972 खां वठी असां कलकत्ता मैदान में ITF ग्राउंड जे पासे असां गुरपुरब मल्हाइण लॻासीं। उन में सभु संस्थाऊं जॉइन कंदियूं हुयूं। त सची ॻाल्हि ॿुधायो त असांखे ॾिसी करे जेके सरदार आहिनि, गुरुद्वारे वारा आहिनि, उन्हनि खे लॻो त ही सिंधी सभु मिली करे कलकत्ता मैदान में हेॾे वॾे स्केल ते लंगर ऐं भॼन भाव सत्संग कनि था, त असां छो न कयूं। त 2-3 सालनि खां पोइ सभु गुरुद्वारा बि मिली करे मैदान ते शुरू कयो। तॾहिं खां वठी असांजो हीउ सिलसिलो हली रहियो आहे। ऐं हींअर लास्ट बिकॉज़ कलकत्ते मैदान में कुझु रिस्ट्रिक्शन्स आहिनि, ख़ाली हिक ई संस्था खे ग्राउंड मिलंदो आहे, त उते सरदार कंदा आहिनि। ऐं असां 2010 खां वठी रामलीला मैदान इंटैली में उते असां करे रहिया आहियूं। असां सां गॾु सभु संस्थाऊं, कलकत्ते जूं जेतिरियूं बि सिंधी संस्थाऊं आहिनि, सभु मिली करे कंदियूं आहिनि ऐं सभु मिली करे शेवा कंदा आहियूं। ऐं जेको बि लंगर वग़ैरह जेको बि थींदो आहे सभु गॾिजी कंदा आहियूं। त हिकिड़ो असांजो ही सिंधियुनि जो शान आहे, शान ई आहे त भई सिंधी गॾिजी करे सिंधी एकजुट आहिनि। असांजे प्रेस में या मीडिया में जॾहिं पुछंदा आहिनि तॾहिं असां उन्हनि खां फ़ुकुर सां चवंदा आहियूं त असां सभु सिंधी गॾिजी करे हीअ फेस्टिवल मल्हाए रहिया आहियूं। ॾाढो सुठो। हिते घणेई नंढा नंढा ॿार अची करे जेके पौड़ियूं था सिखनि, भॼन था सिखनि, एतिरो प्राउड थो फील थिए। त इहो तव्हांजे मन में कॾहिं आयो
दिलि में कॾहिं आयो, दिमाग़ में कॾहिं आयो कि असांजा ॿार बि इन ते वञनि लक्ष्य कदमनि ते? तमामु सुठो सुवालु पुछियो। पहिरीं मां त हिन ॻाल्हि जे लाइ मां ॿुधाए चुको आहियां त भई मां जॾहिं 5 साले जो हुउसि तॾहिं खां वठी हिन दरबार में आयुसि ऐं असांखे दीदियूं सेखारींदियूं हुयूं त हीअ जेको असां गुरबानी क्लासिस या चिल्ड्रन्स क्लासिस चवंदा आहियूं इहे तॾहिं खां वठी हलनि पिया। विच में थोरो 1-2 साल गैप पइजी वई, पोइ उन खां पोइ वरी ही चालू थियो ऐं अञा ताईं अॼु ताईं कंटिन्यू थी रहियो आहे। हिन कोविड सिचुएशन में बि हर फ्राइडे ॾींहुं 5:30 खां 6:30 बजे गूगल मीट में ॿार जॉइन करे गुरबानी सिखनि वेठा ऐं जॾहिं बि को फंक्शन थींदो आहे जीअं ॾियारी थी या होली थियो या इंडिपेंडेंस डे थियो, उहो स्पेशल प्रोग्राम गूगल मीट में ऑनलाइन ये अञा ताईं हले पियो थो ऐं ॿार ॾाढो इंजॉय कंदा आहिनि ऐं इहे ई ॿार वॾा थी करे इहो यादि कंदा आहिनि ऐं हिन दरबार सां जुड़ी रहंदा। इन खां अलावा तव्हां पुछो त मां तव्हांखे ॿुधायां त असांजो हिकिड़ो ॿियो बि डिपार्टमेंट आहे जेको आहे लेडीज़ जो। हर संस्था में हिकिड़ो लेडीज़ जो डिपार्टमेंट थींदो आहे ऐं लेडीज़ खे असांखे मान ॾियणो पवंदो आहे। त असांजो हिकिड़ो लेडीज़ सेक्शन आहे जिनखे असां चवंदा आहियूं स्त्री सत्संग। स्त्री सत्संग सालनि खां वठी हर वेडनेसडे ॾींहुं 5:30 खां 7 बजे ताईं गॾजंदा आहिनि एंड ही असांजी दीदी मिलाप कौर, मां सम्झां थो 30-35 साल अॻु में ही शुरू कयो हो जेको अॼु ताईं हले पियो थो। हाणे उन जी तबियत थोरी नरम गरम रहंदी आहे पर उन जी धीउ ऐं बंटी कौर ऐं ॿी असांजी दादा निहाल जी धीउ शर्मिला हीरानंदानी हिन वक़्तु ही स्त्री सत्संग हलाए रहियूं आहिनि ऐं लेडीज़ खे ॾाढो मज़ो ईंदो आहे जो सुठियूं ॻाल्हियूं सिखनि थियूं, हिक ॿिए सां मेल मिलाप थिए थो ऐं ही कोविड टाइम में बि कंटिन्यू थी रहियो आहे ज़ूम मीटिंग में हर वेडनेसडे ॾींहुं अञा ताईं कंटिन्यू थींदो। भॻवानु कंदो, साईं कंदो त सिचुएशन कलकत्ते जी सुधरंदी ऐं जल्दी ठीकु थींदी त वापसि वरी ही जेके बि एक्टिविटीज़ आहिनि ही वापसि हिन अमृत वेला मंदिर में वरी शुरू थींदियूं। तव्हां पर हिकिड़ी असांजी दीदीअ जो नालो ई न खयो, तव्हांजी धर्म पत्नी हेतिरी सेवा करे रही आहे मंदिर में, उन जे बारे में बि ॿुधायो कि उहा केतिरी सेवा करे रही आहे। चवाणी आहे न इंग्लिश में बिहाइंड द सक्सेस ऑफ अ मैन देयर इज अ वुमन। त मां अॼु जेको बि आहियां उहो मुंहिंजी वाइफ गीता समतानी जे साथ जे करे मां जेको बि आहियां। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे खिलण जी ॻाल्हि ॿुधायां। अॻे जॾहिं मायूं या केरु बि गॾजंदो हो त उन जे लाइ चवंदा हीअ नानक जी जोइ थिए ऐं तव्हां ॿुधी करे हैरान थींदा हाणे चवंदा आहिनि त हीअ गीता जो घोटु थिए। त हिन जो साथ मुंहिंजी फैमिली जो साथ, मुंहिंजी नूंहुं पुट हिननि जो साथ आहे। मूंखे कॾहिं रोकियो कोन अथऊं ऐं मुंहिंजे सभु सोशल एक्टिविटीज़ में उन्हनि एनकरेज कयो आहे। मुंहिंजी फैमिली साईं कंदो, इहो अॻिते बि हलंदो ज़रूरु हलंदो। छो जो अगरि असांजो सोच सुठो आहे त असांखे अॻिते वधिणो ई आहे ऐं घणेई सिंधी भेनरूं भाउर आहिनि दादा, एतिरी सेवा पिया करनि समाज जे लाइ, सिंधियत जे लाइ ऐं सभिनी खे ढेर सारियूं वाधायूं, सभिनी खे आसीसूं, इहे कम कंदा रहो। ऐं मां विश्वास कंदव कॾहिं कॾहिं मंदर मां जॾहिं त ॿार निकिरंदा हुआ न शुरूअ में कोविड खां अॻु, त मां रस्ते मां लंघंदी हुअमि त मूंखे मिलंदा हुआ त मां वरी आहियां डांस टीचर त मूंखे पकड़ींदा, अरे मैम 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 बीहो। त पोइ जॾहिं मूं वटि क्लास में दादा ईंदा अथव न, अहिड़ो सुठो भॼन चओ, पोरियूं चओ, ईअं था ॿुधाइनि जो मूंखे लॻंदो आहे भाई हीअ त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि हेतिरा नंढा असांजा ॿार केतिरा होशियारु थी विया आहिनि। शाबाश हुजे उन्हनि टीचरुनि खे बि जेके टीचरूं हिननि ॿारनि खे हेल्प पियूं करनि। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो जो असांजी 70-75 माण्हुनि ऐं लेडीज़ जी टीम आहे। मां सभिनी जा नाला नथो वठी सघां, पर ही जेको बि कमु थींदो आहे हिकु माण्हूअ जी ॻाल्हि कोन्हे का, ऐं ही जेको बि असांजो अमृत वेला मंदिर जो कमु आहे उहो असांजी टीम वर्क जे करे ई सक्सेसफुल वेंदो आहे। ऐं सभु कोई माना
का भावना रखी, ख़ाली शेवा जी भावना रखी करे शेवा कंदा आहिनि, को पर्सनल इंट्रस्ट कोन्हे, को फाइनेंशियल इंट्रस्ट कोन्हे को, त इन करे ही असांजा कम सभु सक्सेसफुल वञनि था। ऐं असां गुरु साहिबनि खे आसीस कंदासीं, अरदास कंदासीं त भई असांजी जेका टीम आहे त हिन जे मथां पंहिंजो महिर भरो हथु रखनि, झूलेलाल साईं महिर करे। असांजो दादा जो हिकिड़ो तमामु फेमस स्लोगन हूंदो हो, जॾहिं बि सत्संग कंदा हुआ तॾहिं हू चवंदा, आप जपो अवर नाम जपाओ। त असां बि नाम जपूं ऐं ॿियनि खां बि नाम जपायूं। इहो असांजो हिन मिशन जो मोटो आहे ऐं साईं कंदो त असांखे इन में अॻिते बि आसीस कंदा। हा, हाणे हिकिड़ो भॼन ॿुधायो सिंधीअ में, ॿ लाइनियूं। त वरी असां सिंधी आहियूं, जीअं तव्हां चयो असां सिंधी, त जेको आहे त असांजी जेका एवर पॉपुलर सिंधी धुन आहे लाल साईं जी, मां उहा ई ॿुधाईंदुसि। बिल्कुलु बिल्कुलु। त लाल झूले लाल झूले लाल झूले लाल, 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 आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, आयो लाल सभई चओ झूलेलाल। त तव्हां सभिनी सां गॾु असीं रूबरू वेही करे, दादा जन सां असीं रूबरू वेही करे हेतिरियूं कुझु ॻाल्हियूं ॿुधियूंसीं। चवंदा आहिनि न, वक़्त खे सलाम आहे। ऐं वेंदे वेंदे हिकिड़ी वेनती कंदसि, मुंहिंजे हिन चैनल खे, असीं सिंधी नंबर 1 चैनल खे सब्सक्राइब कयो न, छो नथा कयो पिया? कयो कयो, लाइक कयो, शेयर कयो त मां अॻिते वधां। मूंखे सपोर्ट खपे, ॿियो कुझु न खपे, हा न दादा? ज़रूरु। त तव्हां चओ मुंहिंजे पारां। सपोर्ट खां सवाइ को कमु न थींदो आहे। जीअं मूं चयो असांजे हिन मिशन में बि टीम वर्क आहे, तीअं बि असांखे पायल जेको सिंधियत जे लाइ हेॾो करे रही आहे, सालनि खां वठी डांस ड्रामा कंदी आहे, कल्चरल प्रोग्राम्स ऑर्गेनाइज़ कंदी आहे, सिंधी सेखारींदी आहे, घणनि ई जॻह चौरंगी हाई स्कूल में सिंधी सेखारींदी आहे। त हीअ बि पंहिंजे हिसाब सां सिंधियत जे लाइ पंहिंजो टाइम ॾेई करे शेवा करे रही आहे। झूलेलाल साईं हिन जे मथां महिर भरो हथु रखंदो ऐं अॻिते बि हिन जो जेके बि ख़्याल आहिनि, जेके प्रोग्राम्स आहिनि, उन में हिनखे कामयाबी ॾींदो ऐं असांजियूं शुभकामनाऊं आहिनि। ऐं मां पंहिंजे तरफ़ां हिन जो मां छा शुक्राना कयां जो अॼु असांखे हिन प्लेटफॉर्म ते अचण जो मौक़ो मिलियो आहे। हरिओम हरिओम हरिओम। जय झूलेलाल। जय झूलेलाल।